अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आया एहसन खोड़ो ऐं मां आहियां ग़ज़ाल आबलो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कराची समेत सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि कायदाबाद, लांडी, मलीर, शाह फैसल कॉलोनी, न्यू कराची में बरसात। कंदकोट, गोटकी, कशमोर, गुड्डू, लाड़कानो, खैरपुर, गंबट, पीरजो ॻोठ, रतोदेरो, चक, नवाबशाह, जाम साहब, पुखचाणी, पड़ीदन, काज़ीअमन, दौलतपुर, खानवान, मोरो, सकरन, मनाड़ो, जोही, दादू, मेहर, शेदादपुर, सराड़ी, जामछोरो, थानो बुलाखान ऐं नूरियाबाद में बरसात। हेठियाईअ वारनि इलाइक़नि में पानी बीजी वियो। मौसमियात खाते तरफ़ां ईंदड़ 24 कलाकनि दौरान कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ बरसात जी अॻकथी। मुल्क में कोरोना वायरस विघे 7 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 679 कोरोना वायरस जा नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबब 166 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 2.95% रही। हमज़ा शहबाज़ जी वॾी वज़ारत बचंदी या तख़्त लाहौर PTI जी हुक्मरानी हेठि ईंदो। फ़ैसिले लाइ पंजाब में नए वॾे वज़ीर जी चूंड अॼु थींदी। PTI काफ लीग पारां 186 मेंबर पूरा करण जी दावा। PTI चेयरमैन इमरान खान ऐं चौधरी परवेज़ इलाही जी सदारत हेठि PTI मुस्लिम लीग काफ जी पार्लियामेंट्री पार्टीअ जो गॾियल इजलास। उन इलाही दावा कई आहे त असां वटि घुर्बल अंग खां वधीक मेंबर मौजूदु आहिनि। हुकूमत जी रांदि ख़तमु थी चुकी आहे। हाणे केतिरी बि लालच छो न ॾियनि, फ़र्क़ु न पवंदो। पंजाब जी नंढी चूंड में कामयाबी बावजूद इमरान खान इलेक्शन कमीशन ते ॾमरियल। जंहिं बि पंजाब जी नंढी चूंड कराई उन्हनि खे सज़ा ॾियणु घुर्जे। PTI खे हाराइण लाइ सभई हरबा इस्तेमाल कया विया। हाणे वॾे वज़ीर जी इलेक्शन दौरान पैसे जो इस्तेमाल कयो पियो वञे। चोरी जे पैसे सां अवामी मैंडेट खसियो वियो त क़ौम ख़ामोश न वेहंदी। मुल्क में श्रीलंका जहिड़ी सूरतयाल थी वेंदी ऐं ही सभु लिकंदा वतंदा। PTI चेयरमैन इमरान खान जो कारकुननि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हाणे उहो वक़्तु नाहे जो एस्टेब्लिशमेंट फ़ैसिला करे त कंहिंजी हुकूमत हूंदी। जिन वटि ताक़त हुई उन्हनि शरीफ़ कुटुंब आसिफ ज़रदारी खे बचायो। डॉलर 250 ते पहुतो आहे। हुक्मरान ॾंद पिया कढनि। न्यूट्रल्स खे चयो हो त साज़िश कामयाब थी त मईशत न संभाले सघबी। हमज़ा शहबाज़ जी वॾी वज़ारत बचाइण लाइ अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी जूं कोशिशूं तेज़। चौधरी शुजात हुसैन सां 1 कलाक अंदरि भेरा मुलाक़ातूं। पार्टीअ जे अॻवाननि सां बि गॾिजाणी। हमज़ा शहबाज़ खे वॾो वज़ीर बणाइण जी भरपूर कोशिश कंदुसि। अॻु में परवेज़ इलाहीअ खे वॾो वज़ीर बणाइण जी कोशिश कई। नून लीग क़यादत खे बि राज़ी कयो, पर परवेज़ इलाही मूंसां वाइदो करे इमरान खान सां वञी मिलियो। हाणे जंहिंसां वाइदो कयो आहे उहो निभाईंदुसि। भुट्टो जो वर्कर आहियां, पैसनि जी सियासत ते यकीन नथो रखां। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो पार्टी इजलास खे ख़िताब। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त PTI जा 5 न पर 50 मेंबर पंहिंजे ज़मीर जे आवाज़ ते हमज़ा शहबाज़ खे वोट ॾेई सघनि था या वोटिंग दौरान गैर हाज़िर रही सघनि था। चौधरी परवेज़ इलाही में वॾो वज़ीर थियण जी सलाहियत ई नाहे। PTI जे जिन मेंबरनि जो ज़मीर ज़िंदा आहे उहे परवेज़ इलाही खे वोट न ॾींदा। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त सियासत में मेंबरनि खे ख़रीदारी जो मास्टर माइंड इमरान खान आहे, जंहिं 2018 में आवाम जो मैंडेट चोरायो।